सिंध यूनिवर्सिटी जे अॻूणे वाइस चांसलर प्रोफेसर लतीफ़ जे पारखो नाले वारे लेखक अदीब डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी 15वीं वरसी मल्हाई वई। संदसि मज़ार ते वारसनि, अदीबनि, शाइरनि, सुगड़नि, सहाफ़ियुनि तरफ़ां हाज़िरी भरी वई। गुलनि सां गॾु लफ़्ज़नि जूं मालाऊं पेश कयूं। हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी वई। 15वीं वरसी जे मौक़े ते डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे पुटु इंजीनियर अलीमत बलोच जी अॻुवाणी में संदसि ख़ानदान वारनि मोहम्मद रफ़ीक बलोच, अर्ज़ मोहम्मद बलोच ऐं ॿियनि घर भातियुनि, चाहींदड़नि ऐं मोहबत कंदड़नि जामशोरो सिंध यूनिवर्सिटी पहुची डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़ी ऐं फातिहा ख़्वानी कई। जॾहिं त अॻूणे कमिश्नर मियां शफ़ीक अहमद मैसर सिंध यूनिवर्सिटी में डॉक्टर नबी बख्श खान बलोच चेयर जे डायरेक्टर डॉक्टर शाज़िया पिताफ़ी, डॉक्टर नबी बख्श खान बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज रिसर्च जामशोरो जे डिप्टी डायरेक्टर अरशद लगारी नाले वारे अदीब ताज जोयो, प्रोफेसर अब्दुल हमीद चांडियो, इदरीस जतोई, मिर्ज़ा कलीज बेग चेयर जे डायरेक्टर डॉक्टर नवाब काका, सिंधी ॿोली जे बाइख्तियार इदारे जे ऑफिसर शौकत चाचड़, डॉक्टर मोहम्मद अली लगारी, प्रोफेसर फ़हीम नुनारी, एच.एम. चांडियो, अरडो उतरादी रागी सिकंदर बुर्दी, लोक अदब जे नामियारे मुहक़िक़ ऐं सलाद जे बानी, चेयरमैन आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, सगा शाख जामशोरे जे सदर ऐं समाजी सुधारक शेख अब्दुल्ला कोहिस्तानी सुधो, सुगड़नि, शाइरनि अलद नुबरोही, मोहम्मद असलम इसराण, हाजी मुमताज़ लाशारी, ख़ादिम हुसैन मगलू, अली अकबर उदासी, तालिब हुसैन बिमरो, रमज़ान शरीफ बरोही ऐं ॿियनि मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिहा ख़्वानी खां पोइ अक़ीदत जा गुल निछावर कया।